अफ़सोसनाक ख़बर आहे नाज़रीन सेवण मां, जिते सेवण पुलिस काश जे गिरफ़्तार नुमाइंदे निज़ामुद्दीन गंभीर जी मुलाक़ात ते पाबंदी हणी छॾी आहे। निज़ामुद्दीन गंभीर जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ साफ़ी सरापा एहतजाज बणियल आहिनि। साफ़ी निज़ामुद्दीन गंभीर खे आज़ाद करण जो मुतालबो कयो पियो वञे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां नाज़रीन शेयर कंदा हलूं सेवण मां, जिते सेवण पुलिस काश जे गिरफ़्तार नुमाइंदे निज़ामुद्दीन गंभीर जी मुलाक़ात ते पाबंदी हणी छॾी आहे। निज़ामुद्दीन गंभीर जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ साफ़ी सराफा एहतजाज बणियल आहिनि। साफ़ी निज़ामुद्दीन गंभीर जी आज़ाद करण जो मुतालबो कयो पियो वञे। अहम ख़बर अवां खे आगाह कंदा हलूं था नाज़रीन सेवण मां, जिते सेवण पुलिस काश जे गिरफ़्तार नुमाइंदे निज़ामुद्दीन गंभीर जी मुलाक़ात ते पाबंदी हणी छॾी आहे। निज़ामुद्दीन गंभीर जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ साफ़ी सराफा एहतजाज बणियल आहिनि। साफ़ी निज़ामुद्दीन गंभीर खे आज़ाद करण जो मुतालबो कयो पियो वञे।